नाज़रीन, एहतसाब अदालत तोशाखाना केस में पीटीआई बानी बुशरा बीबी के 14 साल सख्त पुरीअ सां क़ैद जी सज़ा ॿुधाए छॾी आहे। बानी पीटीआई सदस्य घरवारी बुशरा बीबी ख़िलाफ़ तोशाखाना केस जी ॿुधणी जज मोहम्मद बशीर अडियाला जेल में कई। ॿुधणी दौरान बानी पीटीआई वक़्तु घुरियो, जंहिं ते जज मोहम्मद बशीर मोहलत ॾियण खां इनकार कयो। अदालत केस जो फ़ैसिलो ॿुधाईंदे बानी पीटीआई बुशरा बीबी के 14 साल सख्त पुरीअ सां क़ैद जी सज़ा ॿुधाए छॾी। एहतसाब अदालत बानी पीटीआई ऐं बुशरा बीबी मथां 1 अरब 57 करोड़ ऐं 3 लख रुपया ॾंड हणण समेत बानी पीटीआई खे 10 सालनि लाइ नाअहल करे छॾियो आहे। नाज़रीन, अवांखे हिकु भेरो ॿीहर ब्रेकिंग न्यूज़ ॾेई रहिया आहियूं त एहतसाब अदालत तोशाखाना केस में बानी पीटीआई ऐं बुशरा बीबी खे 14 साल सख्त पुरीअ सां क़ैद जी सज़ा ॿुधाए छॾी आहे। बानी पीटीआई सदस्य घरवारी बुशरा बीबी ख़िलाफ़ तोशाखाना केस जी ॿुधणी जज मोहम्मद बशीर अडियाला जेल में कई। ॿुधणी दौरान बानी पीटीआई वक़्तु घुरियो, जंहिं ते जज मोहम्मद बशीर मोहलत ॾियण खां इनकार कयो। अदालत केस जो फ़ैसिलो ॿुधाईंदे बानी पीटीआई बुशरा बीबी खे 14 साल सख्त पुरीअ सां क़ैद जी सज़ा ॿुधाए छॾी। एहतसाब अदालत बानी पीटीआई ऐं बुशरा बीबी मथां 1 अरब 57 करोड़ ऐं 3 लख रुपया ॾंड हणण समेत बानी पीटीआई खे 10 साल लाइ नाअहल करे छॾियो आहे।